इस्लामाबाद का खबर अवां ताईं पहुचाईंदासीं, जिते वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी PTM सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान मुल्क की सियासी सूरत हाल ऐं ॿियनि मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद खां वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी PTM सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान मुल्क की सियासी सूरत हाल ऐं ॿियनि मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मौलाना फज़लुर रहमान जी रिहाइशगाह पहुची संदसि तबियत मालूम कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां मौलाना फज़लुर रहमान जी सेहतयाबी लाइ दुआ कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि मुलाक़ात जे हवाले सां? जी रोशनी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी PTM जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात थी आहे। वज़ीर आज़म कुछ देर पहिरीं मौलाना फज़लुर रहमान जी रिहाइशगाह ते पहुतो ऐं संदसि इयादत कई। मुलाक़ात में वफ़ाक़ी वज़ीर मवासिलात मौलाना असद महमूद, मौलाना लुत्फ़ुर रहमान भी मौजूद हुआ। वज़ीर आज़म मौलाना फज़लुर रहमान जी ख़ैरियत दरियाफ़्त कई। उन सां गॾोगॾु संदसि सेहतयाबी जे लाइ दुआ बि कई ऐं नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कयो। वज़ीर आज़म हाउस मां जारी थियल पधिराई में ॼाणायो वियो आहे त इन मुलाक़ात में मजमूई तौर ते मुल्क जी सियासी सूरत हाल ते बि गुफ़्तगू थी आहे। अहिड़ी रीति कुछ देर पहिरीं वज़ीर आज़म शहबाज शरीफ जमियत उलमा इस्लाम जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान जे रिहाइशगाह पहुची संदसि इयादत कई आहे ऐं उन्हनि विच में मुल्क की सियासी सूरत हाल ते गुफ़्तगू थी आहे। जी वरी महिरबानी नाज़रीन, इस्लामाबाद खां गुलाम रसूल कुंभर तफ़सील ॾिना आहिनि मुलाक़ात जे हवाले सां।